अकबर खान मां तव्हांजे हिन जुरत ऐं सब्र खे सलाम थो कयां। ऐं हिन सदमे मां निकिरणु एॾो वॾो आसान कोन। मंसूर खान, मां हिन हादसे खां पोइ घणो बदिलिजी पियो आहियां। मुंहिंजे सोचण जो, मुंहिंजे सम्झण जो अंदाज़ बदिलिजी पियो आहे। अॻे जेको सोचींदो हुउसि उहो ज़ुबान ते आणींदो हुउसि, ऐं हाणे जेको सोचे रखियो आहे या सोचियां थो उहो ज़ुबान ते कोन आणे थी। हाणे जेको कुझु थींदो तव्हां अखियुनि सां त ॾिसंदो, पर हुनजो ज़िक्र ज़ुबान ते कोन हूंदो। इहा त वरी वॾी ॻाल्हि थी हुई। हिन मक़सदु तव्हां खां पुछण बि अजायो आहे त तव्हां छा करण वारा आहियो? हा मंसूर, मुंहिंजा सोचियल इरादा मुंहिंजी दिलि में ई दफ़न थींदा था वञनि। हाणे उहे तॾहिं पूरा थींदा जॾहिं कुझु करे ॾेखारींदुसि। तॾहिं त बाबल साईं हाणे कमदार अंब खे बि तव्हां मां खोप थियणु लॻो आहे। अॻे दड़को ॾेई वठंदा हुओ, हाणे वरी ख़ामोश आहियो। बाबल साईं मूंखे त हाणे खोप थी पियो आहे त दड़के वारी जाइ ते हाणे मूंखे गोली न ठोकियो। हिन में को शक बि न सम्झजांइ कमदार होतार गोली हणई या न हणई, पर जेकॾहिं मूंखे वारो मिलियो न, मां कोन छॾींदो साईं। कुझु मसइला हल थी विया आहिनि ऐं कुझु मसइला आहिस्ते आहिस्ते हल थी। हाणे जेको कुझु कंदुसि न उहो तव्हां ॾिसंदा ज़रूरु, पर हुनजी ज़िक्र ज़बान ते कोन हो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।